कंबर शहदाद कोट ज़िलो जंहिंजो क़याम 2004 में अॻूणे वॾे वज़ीर डॉक्टर अरबाब ग़ुलाम रहीम जे दौरे हुकूमत में थियो, जंहिंमें 7 तालुका शामिल किया विया, जिन में कंबर, शहदाद कोट, वारह, नसीराबाद, मीरो खान, सिजावल जुणिंजो ऐं कुबू सईद खान तालुका शामिल आहिनि। जॾहिं त हिन ज़िले जी बहाली वारी जदोजहद में चइनि शहरनि मदद अली मक्सी, नासिर हुसैन खानज़ादो, रियाज़ हुसैन बुर्रो, अब्दुल फ़ताह तुनियो जिन शहादत पिणु माणी हुई ऐं हीउ ज़िलो शहीदनि वारो ज़िलो लेखियो वेंदो आहे। हिन ज़िले जी पॉपुलेशन 15,14,869 आहे, जॾहिं त हिन ज़िले में वोटरनि जो तइदादु 8,20,454 आहे, जिन में मर्द वोटरनि जो तइदादु 4,40,327 आहे, जॾहिं त औरत वोटर जो तइदादु 3,72,129 आहे। हिन ज़िले मां अक्सर साॻियाई उमेदवार कामयाबु थींदा पिया अचनि, पर बदकिस्मती सां हिन ज़िले खे तरक़ी वठराए ॾेई न सघिया आहिनि ऐं न ई अवाम जा बुनियादी मसइला हल करण लाइ संजीदगी सां को तहरुक वरितो वियो आहे, जंहिं करे अॼु बि हिन ज़िले जो अवाम पीअण जे साफ़ पाणी, सिहत, तालीम, बिजली, गैस जे बहिरान सां गॾु वधंदड़ गंदगी, इंक्रोचमेंट समेत, बदअमनी समेत ॿियनि मसइलनि जो अज़ाब भोगण ते मजबूर बणियल आहे। अहिड़ी तरह हिन ज़िले जा अक्सर रोड रस्ता पिणु हंधा हंधा टुटल हुजण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि ऐं वॾे अंग में माण्हू पंहिंजूं हयातियूं विञाए वियनि था, त वरी शहरी इलाइक़नि में हद दख़िलनि जो आज़ार वधी वञण करे आम माण्हू जे घुमण फिरण कंहिं तकलीफ़ खां घटि न आहे ऐं ट्रैफ़िक कलाकनि जा कलाक जाम थियणु आम बणिजी वई आहे। जॾहिं त हिन ज़िले जे क़ौमी तक NA 206 मौजूदा तक 197 ते 3 भेरा मीर आमिर अली मक्सी कामयाबु थींदो आयो आहे, जॾहिं त क़ौमी तक NA 207 मौजूदा तक 196 ते 2008 जी चूंडुनि में मैडम फरियाल टालपुर, साॻे तक ते 2013 जी चूंडुनि में बि मैडम फरियाल टालपुर ऐं 2018 जे चूंडुनि में आफ्ताब शाहबान मीराणी कामयाबु थींदा आया आहिनि। अहिड़ी तरह PS 14 शहदाद कोट जे सूबाई तक ते 3 भेरा मीर नादिर अली मक्सी कामयाबु थींदो आयो आहे, जॾहिं त PS 15 मीरो खान जे तक ते 2008 जे चूंडुनि में मुनवर अली आबासी, 2013 जे चूंडुनि में खुर्शीद अहमद जोड़ेजो ऐं 2018 जे चूंडुनि में गंवर अली सराण कामयाबु थींदा आया आहिनि, जॾहिं त PS 16 कंबर जे सूबाई तक ते 2008 जे चूंडुनि में ग़ुलाम मुजद्दिद इसराण ऐं 2013 जे चूंडुनि में संदसि भाउ ग़ुलाम मुज्तबा इसराण, 2018 जे चूंडुनि में नवाब सरदार ख़ान चांडियो कामयाबु थींदा आया आहिनि। PS 17 वारह जे तक ते 2008 जे चूंडुनि में नजमुद्दीन अबड़ू, 2013 जे चूंडुनि में नवाब सरदार ख़ान चांडियो ऐं 2018 जे चूंडुनि में बुरहान ख़ान चांडियो कामयाबु थींदा आया आहिनि, पर तंहिं बावजूदु हिन ज़िले जा मसइला हल न थिया, न ई अवाम जा अहंज घटिया। जॾहिं त बरसातुनि में सभई स्कूलनि जूं बिल्डिंगूं कमज़ोर थी वयूं ऐं सहूलियतुनि जी अणहूंद सबबु शागिर्द तोड़े शागिर्दियाणियूं पट ते वेही तालीम पिराइण ते मजबूर रहियूं। अहिड़ी तरह ज़िले जी बजट में मुबैना करप्शन सबबु मयारी तरक़ियाती कम बि न थी सघिया, जॾहिं त सिहत जूं सहूलियतूं नाले मातिर हुजण करे सरंदी वारा तखानगी अस्पतालुनि मां पंहिंजो इलाजु कराए रहिया हुआ, जॾहिं त ग़रीब लाइ इलाजु हिकु मसइलो बणियल रहियो ऐं हू अज़ाब भोगण ते मजबूर बणियल रहिया। अहिड़े माहौल में साफ़ पाणी न हुजण करे हिन ज़िले जा सभई माण्हू कारी कामिण समेत पेट जे बीमारियुनि में मुब्तला रहिया, जॾहिं त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि तरफ़ां चूंडियल नुमाइंदनि खे
तरक़ियाती कमनि जे मद में धार धार किरोड़े रुपयनि जूं बजेटियूं ॾिनियूं वयूं, जंहिंमां बि हिन ज़िले जी आवाम खे को लाभ हासिलु थी न सघियो। जॾहिं त कंबर शदादकोट ज़िलो जेको कुदरती वसीलनि गैस तेल सां मालामाल हुजण सबबि उन जी रॉयल्टी मिलण बावजूदु ही ज़िलो ख़ूबसूरती रखी न सघियो आहे। कंबर शदादकोट ज़िलो जेको सिंध ऐं बलोचिस्तान जे सरहदी दंग ते वाक़िअ हुजण सबबि ही ज़िलो अक्सर बदअमनी जे वर चढ़ियल रहियो आहे। अहिड़ी तरह ही ज़िलो ॿोॾिजुनि जो बि मर्कज़ रहियो आहे। ही ज़िलो 2007 में ॿोॾ में रहियो, 2010 में बि ॿोॾ जे वर चढ़ियल रहियो ऐं 2022 जी ॿोॾ हिन ज़िले खे सभ खां वधीक मुतासिर कंदे लखे माण्हुनि खे बेघर करे छॾियो। हिन वक़्त ताईं सर्वे करण बावजूदु बेघर थियल ॻोठाणनि खे घर बि तामीर थी न सघिया आहिनि। अहिड़ी तरह हिन ज़िले में रांदियुनि रूंदियुनि लाइ सरकार तरफ़ां स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स न हुजण करे सवें हिन ज़िले जा रांदीगर पंहिंजो शौक़ु पूरो करण लाइ मैदानी प्लाटनि ऐं आम हंधनि ते रांदियूं खेॾण ते मजबूर बणियल आहिनि, पर सरकार तरफ़ां हितां जे रांदीगरनि जी सहूलियत लाइ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बि तामीर थी न सघिया आहिनि। हितां जे शहरियुनि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 15 सालनि में असां त अॼु ॾींहं ताईं पहिरियों त असांजो हक़ आवाम जो त इहो खुली कचहरी करे चूंडियल नुमाइंदा खुली कचहरी करे आवाम जो ॾुख सुख लाहिनि, उहो हिन महिल ताईं न रहियो आहे। ऐं उनखां अलावा तव्हां शहर जी हालति ॾिसो, ही कंबर जेको आहे न असांजे सिंध जी दिलि आहे, कंबर दिलि आहे, उन में को बि मसइलो असांजो हल न थियो आहे। ऐं जहिड़ो की पुलिस जूं नाजाइज़ियूं ऑफिसरनि जूं नाजाइज़ियूं, को बि ऑफिसर हींअर अचे कोई बि कोन पुछा कई आहे, कहे त बाबा छा ॾुख आहे छा सुख आहे, हिन महांगाई पते न कंहिं शइ ते वरी जे पंहिंजो जेको ॾिसो तरक़ियाती कमनि में त इहे 15 सालनि में तरक़ियाती कम हड़प हड़प हड़प। तव्हां ॾिठो त हे ताज़ो हाणे जेको पंहिंजो मेन रोड आहे इहो हाणे CC ब्लॉक हणी मिड़ई तयारु कयो अथऊं, जेॾी महिल इलेक्शन वेझी आई आहे। असां तमामु हिन हुकूमत मां बेज़ार आहियूं। छो इन जे करे बेज़ार आहियूं जो असांजो को बि मसइलो हल नथो थिए। ॾिसो पुलिस जूं हेॾियूं नाजाइज़ियूं, ग़रीब मिसकीन तव्हां ॾिसो जेलनि में उहे अमीर माण्हू ॾाढा मन लॻा वेठा आहिनि। असां कंहिं बि ऐं वरी ॾिसो ड्रेनेज सिस्टम, नालियूं थियूं अचनि उन में हर शइ उन्हनि में अचो साईं खे चवां हिननि वटि ऑफिसरनि वटि, असां छा कयूं, फलाणे ऑफिसर ॾे वञूं, असां छा कयूं टीरे ऑफिसर ॾे, असांजी को बि कोन थो ॿुधे। हिन हुकूमत असांखे बर्बादु करे छॾियो आहे। हीअ हुकूमत थोरी आहे, हीअ हुकूमत हिकिड़ी माफ़िया हुकूमत आहे। चूंडियल नुमाइंदा हिन महिल ताईं बि भली कंहिंखां बि पुछा करे ॾिसो, का खुली कचहरी रखाई अथऊं त तव्हांखे कहिड़ो ॾुख आहे कहिड़ो सुख आहे। पंहिंजे मन पसंदुनि खे नवाज़ण खां बिना ॿी का बि शइ असां वटि न आहे। बिल्कुलु ॿिए हंधि वञो हुते त पोनिस्टान जी जेकी डॉक्टर कढियूं बीठो आहे, 20 डॉक्टरनि जी ड्यूटी आहे त 2 बि कोन्हनि के हुते। तव्हां बिल्कुलु तव्हां सर्वे करे अचे ॾिसो, मुंहिंजो सिर कतलाम कयो, रस्ता बिल्कुलु नाबूद हुई। हे हिन महिल ॾिसो त थोरो बसि रोड ते अब छा नालड़ी अब 2 गारियूं हुयूं, हेॾो भॻा वञनि हेॾो भॻा, अब 8 लखनि जो ठीको साईं सलाम अलैकुम, 2 गारियूं हुयूं इहे था वञनि। को बि मसइलो हल न थियो आहे। हिन 15 सालनि में कंहिं बि चूंडियल नुमाइंदे अॼु ॾींहं ताईं खां पुछा ग़रीबनि खां कोन कई आहे त जेल में आयो कबर में आयो को मरो था बचो था, का बि तदारक कोन्हे साईं। वरी अफ़सोस सां चवणो थो पवे त वरी बि हिन भेरे उन ई चूंडियल नुमाइंदनि खे हिते रखियो वियो आहे, कंबर शदादकोट जे मथां मुसलत कयो वियो आहे। MPA सरदार खान चांडियो हुजे, MNA आमिर मक्सी हुजे या नादर मक्सी हुजे या बुरहान खान हुजे, उन्हनि जी 15 सालनि में ज़िले में का बि अहिड़ो जेको आहे सो उन्हनि जो अहिड़ो को कमु न आहे जंहिंखे क़ौम ऐं अवाम साराए। उन्हनि जो इहो वाज़िब पैगाम आहे त हिन वक़्तु हू पंहिंजे अवाम ताईं वञी कोन था सघनि। हू जिथे वञनि था उन्हनि खां क़ौम सवाल थी करे त तव्हां 15 सालनि में किथे हुयो ऐं हाणे अवी ताज़ियतूं करणु आया आहियो, बोर्ड दौरान अवां किथे हो जिथे जेको आहे सो असांखे निकिरण जे लाइ गाॾियूं कोन हुयूं। हाणे तव्हांजी इलेक्शन में 100 गाॾी थी निकिरे ऐं जेको आहे सो तव्हां ॾिसंदो त न रोड ठहियलु आहे न रस्तो, पाणी जी जेको आहे सो हिते 3-4 महीननि खां वठी बिजली बंदि लॻी पई आहे, पर कॾहिं बि ज़िले इंतिज़ामिया जेको आहे हिते चूंडियल नुमाइंदनि नोटिस न वरितो, न वरी कंहिं ॾींहुं अचे शहर में अची कंहिं को अवाम खां पुछा कयो हूंदो त अवाम सां कहिड़ा मसइला आहिनि। तव्हां 15 सालनि में हीअ मीडिया गवाह आहे त कॾहिं बि हितां जो MPA MNA या जेके ॿिया उन्हनि जा भाइर हुजनि
उन्हनि शहर में का कार्नर गरजानी न कई न हूंदी त जेके शहर जा मसइला आहिनि उन्हनि ते को ॻाल्हायो हुजे। कॾहिं बि हुननि सिर्फ़ु कॾहिं अमेरिका हूंदा त कॾहिं दुबई हूंदा, उन्हनि जे लाइ जेको आहे हितां असीं हिकिड़ो कीड़ा मकोड़ा आहियूं, हुननि खे असीं आवाम खे हू कुझु सम्झनि ई कोन पिया। जे अगरि सम्झनि हा त हिन वक़्तु अची निकिरी ॾिसनि अवाम में अची बीहनि ख़बर पवे। बाक़ी कार्नर गरजाणियूं पंहिंजा चंद माण्हू घुराए करे बंगलनि ते जेको आहे सो कार्नर गरजू कराए ऐं ॿुधाइनि था त असां आवाम गॾु आहे। ईअं आवाम गॾु कोन्हे। तव्हां भुट चौक ते कार्नर गरजाणी करे ॾेखारियो, तव्हां खां आवाम कीअं थो पुछा करे। तव्हां कंहिं ॿिए शहर जे माना जेको आहे चौक ते तव्हां कार्नर गरजाणी करायो त तव्हांजी ख़बर पए त तव्हां हक़ीक़ी आवाम जा नुमाइंदा। सिहत जे तव्हां ॾिसंदो त जेको आहे सो असांजी जेको आहे बिल्डिंग हिकिड़ो भूत बंगलो लॻो पियो आहे। तइलीम स्कूल तबाह लॻा पिया आहिनि। कॾहिं बि हुननि तइलीम जे हवाले सां त हुननि खे ख़बर ई कोन्हे। हिकिड़ा शूटर ॿिया रेसर हो शूटिंग कराईंदा, उन्हनि जो बंदूकुनि सां जेको आहे सो चाह, हो जेको आहे सो रेस कराईंदा, उन्हनि जो जेको आहे सो गाॾियुनि सां चाह। बाक़ी जेको आहे सो तइलीम सिहत ऐं जेके बुनियादी शहर जा मसइला आहिनि उन्हनि खे उन्हनि जी का परवाह ई कोन्हे, का न वरी अवाम जी परवाह आहे उन्हनि खे। 15 सालनि में असांजे हिन कंबर शदात कोट ज़िलो जेको आहे, जेको 4 शहीद इन ज़िले जे एवज़ थिया, पर हिन ज़िले में पीपल्स पार्टी ज़रदारी लीग जा जेके बि नुमाइंदा आहिनि, MP जेके चूंडिजी आहिनि, MNA चूंडिजी आहिनि, सिर्फ़ु करप्शन जे उन्हनि माण्हुनि कुझु बि न कयो आहे। असांजा रोड रस्ता हे तव्हांजे साम्हूं आहिनि। 20 साल थी विया आहिनि, 15 साल थी विया आहिनि। रोड हिन महिल ताईं बि उन्हनि जा टेंडर मंज़ूर थियल आहिनि, पर रोड हिन महिल ताईं मुकमिल थी न सघिया आहिनि। सिहत जूं सहूलियतूं सभु आवाम जे साम्हूं आहिनि। इस्पताल में तव्हां वेंदो त का बि सिहत जी सहूलियत कोन्हे। हिते अमन अमान जो मसइलो अहिड़ो आहे त SSPs SHO जेके बि सिफ़ारिशी ऑफिसर मुक़ररु था थियनि, ऐं जेको आहे सो त सफ़ाई सुथराई जो को निज़ाम ई कोन्हे। करोड़े रुपया हर महीने हिननि खे बजट जी सूरत में किश्तुनि जी सूरत में मिलंदा आहिनि, पर आवाम खे का बि सहूलियत कोन्हे। 15 सालनि में हिननि जेके MP आहिनि ऐं MNA आहिनि, हिन ज़िले में जेकॾहिं फ़ाइदो पियो आहे त सिर्फ़ु और सिर्फ़ु घड़तल वारनि खे, जल मक्सी वारनि खे, सरदार चांडियो ऐं आमिर मक्सी जेके आहिनि, इन्हनि माण्हुनि हिन ज़िले खे पंहिंजी ढंढूं ऐं जागीरूं सम्झी पियो इन्हनि माण्हुनि लूटमार कई आहे। हिन महिल ताईं बि अवामी को मसइलो हल कोन्हे। 2 महीना थिया आहिनि हिन कंबर सिटी जी बिजली कटियल आहे 2 महीननि खां। आख़िर हिते जेकॾहिं को आवाज़ मूं जहिड़ो माण्हू उथारे थो त तव्हांखे ख़बर आहे, मीडिया खे ख़बर आहे त मुंहिंजे मथां हिकिड़ी FIR दाख़िल थी। असां आवाम जे हर मसइले ते इशू ते हिननि जेको आहे ज़रदारी लीग जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जे लाइ आवाज़ उथारियो आहे। पर हिते जेके पुलिस कल्चर आहे, जेके हिते हिननि जा ऑफिसर दलाल वेठल आहिनि, पोइ जेकॾहिं समाजी माण्हू को आवाज़ थो उथारे उनखे गिरफ़्तार करायो थो वञे या उनजे मथां कूड़ा केस दाख़िल था थियनि। सिर्फ़ु और सिर्फ़ु लूट मार आहे हिन पार्टी में। मां हिन आवाम खे, हिन ज़िले कंबर शदात कोट जे आवाम खे अपील कंदुसि, ख़ुदा रा को नवां चेहरा आणियो। बार बार जेके आज़मायल माण्हुनि चवंदा आहिनि उन्हनि खे आज़माइबो न आहे। 15 सालनि में हिन ज़िले कंबर शदात कोट जी भींग करे छॾी आहे। आवाम खे इहा अपील आहे, गुज़ारिश आहे, ख़ुदा रा हिन मीडिया जे ज़रिए इहो आवाज़ ॾिसो। मसइला से को बि हल न थिया आहिनि। रोड जो मसइलो हल न थियो आहे, सिहत जा मसइला हल न थिया आहिनि, सफ़ाई जा मसइला हल न थिया आहिनि, अमन अमान जा मसइला हल न थिया आहिनि। जेकॾहिं फ़ाइदो पियो आहे त सिर्फ़ु और सिर्फ़ु हितां जे जागीरदारनि, वॾेरनि, नवाबनि, सरदारनि खे आवाम हिन महिल बि बेयारो मददगार आहे। तव्हां बरसातुनि में ॿोॾि जी सूरत आहे ॾिसो, उते हिननि माण्हुनि खे अरबे रुपया जेको आहे सो त मिलिया हिन ज़िले जे लाइ। हिन महिल बि उहे जिन माण्हुनि जा घर ॾही चुका आहिनि, उहे बजटूं बि हे पंहिंजे मनपसंदि DCN जे ज़रिए, मनपसंदि ऑफिसरनि जे ज़रिए उहे पैसा बि हड़प थिया। पर हिन महिल ताईं कंबर ज़िले जो को बि मसइलो हल न थियो आहे। हे रोड तव्हांजे साम्हूं आहे, हे मेन रोड आहे, दोस्तली रोड। असांजा एलाइट बैंक, MCB बैंक हिन महिल साईं खे चवां त इलेक्शन जो मौसम आहे त सिर्फ़ु उते बंजू लाथो हुयो आहे, बाक़ी का शइ बि कोन्हे। हिननि सिर्फ़ु और सिर्फ़ु करप्शन कई आहे, मनपसंदि ऑफिसर विहारे करे। हिन 15 सालनि में सिंध जे अंदरि 2 वॾियूं महाॿोॾियूं आयूं ऐं उन में जेका कारकर्दगी गवर्नमेंट जी हुजणु खपे हा सा असांखे त नज़र कान आई। पर उन साॻी जॻह ते जेके आहिनि आम माण्हुनि या ॿियनि जेके वस वारनि माण्हुनि जेको आहे उन में हिकिड़ो भरपूर किरदारु अदा कयो। इन खां सवाइ असांखे ख़ासि तौर ते लाड़काणे ज़िले, कंबर ज़िले जे अंदरि पाणी, सिहत
बिजली ऐं अमन अमान न जे बराबरि रहियो ऐं असां ॾिठोसीं त अमन अमान जो मसइलो वॾे खां वॾो रहियो, जंहिंमें सरासरी तौर ते असांजी सिंध हुकूमत मुकमिल नमूने सां नाकाम वई। ऐं इन खां सवाइ सिंध जे ऐं ख़ासि तौर ते कंबर ज़िले जे अंदरि बिजली जो बहरान ऐं कंबर ज़िले जे सभिनी शहरनि जे अंदरि ख़ासि तौर सफ़ाई ऐं तालीम जो निज़ाम बिल्कुलु जेको आहे मुतासिर थियो ऐं असां बिल्कुलु उन में जेको आहे सो इन सॼी शइ जो ज़िम्मेवार सिंध गवर्नमेंट खे था ठारायूं, छो त हितां जे स्कूलनि जे अंदरि बजाए ॿारनि जे पढ़ण जे रुगो जानवर ऐं ढोर ॿधल नज़र आया ऐं अननि जा गुदाम नज़र आया। ऐं उन सां गॾु बिजली जी जॻह ते असांखे ॻोठनि जे अंदरि ॾीआ ऐं मेणबतियूं ॿरंदे नज़र आयूं, न कि जेको आहे त बिजली। शहरनि जे अंदरि बि साॻियो ई जेको आहे बिजली जो बहरान साॻी जॻह ते मौजूदु, पर सफ़ाई सिहत ऐं तालीम बि जेका आहे सा का मुतासिर कंदड़ रिपोर्टनि असांजे आॾो न आई आहे। चूंडियल नुमाइंदनि कीअं पिया ॾिसो अथई इहा कारकर्दगी? ज़ाहिर ॻाल्हि आहे, जेको ॻाल्हायो अथमि रुगो गवर्नमेंट ते त न ॻाल्हायो अथमि, चूंडियल नुमाइंदनि ते बि ॻाल्हायो अथमि। असां सम्झूं था ॿियनि जे भेट में वरी बि कंबर तालके जे अंदरि जो जेको MP आहे उन जी जेका आहे कारकर्दगी कंहिं हद ताईं ज़ाती तौर ते पार्टी लेवल ॿी शइ आहे, पर उन जी कारकर्दगी कंहिं हद ताईं असां मुतमन आहियूं। बाक़ी ॿियनि हंधनि ते जेको कुझु ॾिठो आहे सो तमामु घणो जेको आहे सो दिलि आज़ारींदड़, ॾुखो ईंदड़ ऐं कारकर्दगी 0/0 आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हिन ज़िले जे आवाम जा बुनियादी मसइला हल करे उन्हनि खे परेशानियुनि खां बचाए सुख जो साह खणणु ॾिनो वञे। कैमरामैन शोएब अहमद खोसो सां गॾु NA खोसो, KTN न्यूज़, कंबर शहदाद कोट।